हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं संदसि जानसारनि जी यादि में आशूर जो ॾियारो अक़ीदत ऐं एतिराम सां मल्हायो वियो। कराची, हैदराबाद, सखर, लाड़काने, नवाबशाह ऐं मीरपुर ख़ासि जे हर नंढे वॾे शहर में मातमी जुलूस बर्पा। कराची में मरकज़ी मातमी जुलूस मुख़्तलिफ़ रस्तनि खां थी ॾे पंहिंजी मंज़िल ते पए थो। रोहिड़ी में 9 ढालनि वारो 400 सालनि जो क़दीमी मातमी जुलूस पंहिंजी मंज़िल ते नहर मुख़्तलिफ़ शहरनि जी घिटी घिटी ऐं चौक चौक ते सबीलूं क़ाइम। हर पासे या हुसैन जूं सदाऊं। सिक्योरिटी जा इंतज़ाम निहायत सख़्त। वॾे अंग में पुलिस ऐं रेंजर सेलकार मुक़रर। मोबाइल फ़ोन सर्विस जुज़ी तौर मुअत्तल। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह कराची में मरकज़ी मातमी जुलूस में शिरकत। कमांड एंड कंट्रोल सेंटर जो दौरो। हिफ़ाज़ती इंतज़ामनि जो हवाई मुआइनो। संदसि चवणु आहे त अमन अमान क़ाइमु करणु सिंध सरकार जी पहिरीं तरजीह आहे। 17,500 खां वधीक मजलिसनि मां 6,000 जे लॻभॻि हसास हूंदियूं आहिनि। जुलूसनि जी निगरानी लाइ 6,000 पुलिस एहलकारनि खे मुक़ररु कयो वियो। सेफ सिटी सिस्टम ऐं CCTV कैमराउनि ज़रिए जुलूसनि जी निगरानी कई वई। बचाव वारे वज़ीर ख़्वाजा आसिफ़ चयो आहे त गज़ा में बि हिकु करबला बर्पा आहे। इस्लामी दुनिया जा हुक्मरान ख़ामोश आहिनि। करबला जो वाक़ियो तमामु वॾो सबक़ु आहे त दीन जी इज़त ऐं शान ते आले रसूल क़ुर्बान थी वई। करबला में खेनि अकेलो छॾियो वियो। गज़ा में 70,000 मुस्लमान ऐं मर्द ऐं औरतूं शहीद थी चुका आहिनि। इस्लामी मुल्कनि में को बि एहतजाज न थी रहियो आहे। गज़ा जे मुस्लमाननि ते जेका करबला बर्पा थी आहे तंहिंजो को त अज़ालो थियणु घुरिजे। कराची जे इलाइक़े लियारी में गुणमार इमारत किरण सबबि ढेरनि मां वधीक चइनि ॼणनि जा लाश हथ। फ़ौतुनि जो अंग वधी 27 थी वियो। फ़ौतुनि में 2 ॿाहिड़ा, 9 औरतूं ऐं 16 मर्द शामिल। मिटीअ जे ढेरनि में दॿिजी वियल माण्हुनि खे कढण जो ऑपरेशन 50 कलाकनि खां पोइ मुकमल। सिंध सरकार तरफ़ां ख़तरनाक करार ॾिनल इमारतुनि जे मुस्तक़बिल लाइ अॼु इजलास तलब। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त लियारी में इमारत किरण जो वाक़ियो अफ़सोस जोॻो आहे। इंसानी जानियूं बचाइण जी भरपूर कोशिशि कई वई। साञे जे ज़िम्मेवारनि खे सज़ा ॾिनी वेंदी। कराची शहर में 480 खां वधीक इमारतूं ख़तरनाक करार ॾिनियूं वियूं आहिनि। शहरी फ्लैट ख़रीद करण वक़्तु इमारत जी मंज़ूरी जी जांच यकीनी बणाइनि। लियारी इमारत हादसे बाबति कमेटी जोड़ी वई आहे। अॼु इजलास में रिपोर्टुनि जो जाइज़ो वरितो वेंदो। नंगर पार्कर पुलिस पंहिंजूं ज़िंदगियूं ख़तरे में विझी माया डैम में ॿुॾी वियल 11 सियान खे बचाए वरितो। वीडियो सोशल मीडिया ते वायरल। अवाम तरफ़ां एहलकार हीरोज़ करार। SI रंजीत सिंह सोडो, हेड कांस्टेबल ऐं ॿियनि बिना कंहिं सेफ्टी ऐं टोबनि जे सियाहनि खे महफ़ूज़ हंध ते मुंतक़िल कयो। अमरीकी रियासत टेक्सास में ख़ौफ़नाक ॿोॾि तबाही मचाए छॾी। फ़ौतुनि जो अंग वधी 51 थी वियो। 27 छोकिरियूं अञा ताईं गुम। केतिरा ई वण, गाॾियूं ॿोॾि जे पाणी में लुड़ी विया। हर तरफ़ तबाही जा मंज़र। टेक्सास जे गवर्नर तरफ़ां इमदादी कार्रवायूं तेज़ करण जी हिदायत। इसराइली वज़ीर आज़म नेतन्याहू ख़दशनि बावजूदि हमास सां ॻाल्हाइण लाइ वफ़द क़तर मोकिलण जो ऐलान करे छॾियो। संदसि चवणु आहे त हमास जूं जंगबंदी जे मुआदे में तजवीज़ूं क़बूलण जोॻियूं न आहिनि। ख़दशनि बावजूदि ॻाल्हाइण लाइ वफ़द क़तर मोकिलियो वेंदो। दुनिया जे अमीर तरीन शख़्स ऐं टेस्ला कंपनी जे मालिक एलान मस्क नई पार्टी ठाहिण जो ऐलान करे छॾियो। संदसि चवणु आहे त अमरीकी पार्टी रिपब्लिकन ऐं डेमोक्रेटिक पार्टी जो मुतबादिल साबित थी ॾे। मुल्क खे करप्शन ऐं बर्बादी खां बचाइण लाइ नई पार्टी क़ाइमु कई वेंदी। बाडरा वेझो ॻोठ साहिब खान मलाणो में 4 नींगरियूं पाणी जे खॾ में किरण सबबि ॿुॾी फौत। फ़ौतुनि में 7 वरियनि जी हुमेरा, फातिमा ऐं आमना शामिल। मड़ कढिया विया। वाक़े बाद संदनि घर में कोहराम मतल। इलाइक़े में सोग। ऐं कश्मीर मां अॻुवा थियल नींगर वारिस कलवड़ बाज़ियाब। काज़ी अॾ रखियो कलवड़ ॻोठ मां। अॻुवा थियल नींगर वारिस कलवड़ बाज़ियाब थी। घर पहुचण ते ख़ुशी जी लहर।